हिन वक्त असां बख्शापुर भरिसां के बचाव बंद ते मौजूद आहियूं, जिते के बचाव बंद जो मरमती कम हली रहियो आहे। हिते नाक़िस मटेरियल जेको आहे त उहो इस्तेमालु थी रहियो आहे। हिते सुस्त रफ़्तारी सां कमु जेको आहे उहो जारी आहे ऐं ॾींहों ॾींहुं दरियाए सिंध में जेको चाढ़ जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। इन दरिया में चाढ़ सबबु जेको हितां जो कमु आहे उहो मुतासिर थी रहियो आहे। इन हवाले सां वधीक असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि इलाइक़े जा सहाफ़ी, इलाइक़े वासी, उन्हनि खां पुछंदासीं। यहाँ तो हे ॾिसो तव्हां पिचिंग जेकी थींदी आहे उहा ईअं पिचिंग न थींदी आहे। हे जेका हे पत्थर ईअं जेका सटियो वञे पियो, हिते सिर्फ़ु इन जेको बंदि ठाहे वञे पियो, हिन में मिटी विधी वञे पई। हे जेको ठेकेदार आहे इहो मनपसंद जेको ठेको हिन ॾिनो वियो आहे, हे बाअसर आहे। हिते अगरि जे बंदि अगरि ख़ुदा न ख़ास्ता टुटे थो त बडाणी शहर समेत केतिरा ई इलाइक़ा आहिनि जेका उहे ॿोॾि जी जेका नज़र थी वेंदा। ॿोॾि जी सीज़न हूंदी आहे जॾहिं असांजे सिंधु दरिया में जॾहिं पाणी जी छोड़ थींदी आहे, पाणी जॾहिं वधंदो आहे त पोइ एडुकेशन वारा कमु शुरू कंदा आहिनि। उहो कमु हक़ीक़त में नज़र न ईंदो आहे। हालांकि हक़ीक़त में ईअं हुजणु घुरिजे जॾहिं हिन बंदि जो कमु जेको आहे जॾहिं जंहिं दौर में पाणी न हुजे बाक़ाइदा करणु घुरिजे। जेको ठीको ॾिनो वियो आहे ठेकेदार खे, उहो मनपसंद ते ठीको ॾिनो वियो आहे। हिते जेको कमु हले थो स्पायर ॾिनो वियो आहे, उहो चूने वारो पथर ॾिनो वियो आहे। हितां जेका बि ॾिसो था पोयूं मिटी पई आहे, मिटी वारो स्पायर ॾिननि था। अगरि इहो मिटी वारो स्पायर ॾिनो वियो त 2010 वारी ॿोॾि असांखे कोन विसरंदी। हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, हुनजो इहो ई चवणु आहे त हीउ जेको कमु हले पियो इन में जेको मटेरियल इस्तेमालु थिए पियो उहो नाक़िस मटेरियल इस्तेमालु थिए पियो। कैमरामैन सदाम भुट्टो सां गॾु अब्दुल्ला भुट्टो, सिंध TV न्यूज़, बख्शापुर।